हाणे ख़बर शामिल कंदासीं। ख़ैरपुर नाथन शाह में बोर्ड खे 1 साल मुकमल थी वियो आहे। मुतासिरनि जी बहाली अञा ताईं ख्वाब बणियल आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ख़ैरपुर नाथन शाह शहर ऐं तालके में 1 साल अॻु बोर्ड सबबि लखे माण्हू बेघर थिया हुआ। हज़ारे माण्हुनि जा घर टही पट पइजी विया। मुतासिर अॼु बि दरबदरीअ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। बोर्ड सबबि तबाह थियल रोड ऐं रस्ता अञा ताईं न ठही सघिया आहिनि। हिफ़ाज़ती बंद बि मज़बूत न थी सघिया। ख़ैरपुर नाथन शाह में बोर्ड खे 1 साल मुकमल थी वियो आहे। मुतासिरनि जी बहाली अञा ताईं ख्वाब बणियल आहे। ख़ैरपुर नाथन शाह शहर ऐं तालके में साल अॻु बोर्ड सबबि लखे माण्हू बेघर थिया। अवांखे ॿुधायूं पिया त हज़ारे माण्हुनि जा घर टही पट पइजी विया। मुतासिर अॼु बि दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे मसरूर असगर शाह। जी मसरूर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ख़ैरपुर नाथन शाह तालके हेडक्वार्टर समेत पूरे तालके खे बुड़ींदड़ बोर्ड खे 1 साल मुकमल थी वियो आहे। बहाली हिन वक़्त ताईं ख़्वाब बणियल आहे। शहर वासियुनि ॿाहुनि में कारियूं पटियूं ॿधी अॼोके ॾींहं खे कारे ॾींहं तौरु मल्हायो आहे। शहरनि बस स्टॉप खां केटी न्यूज़ ऑफिस ताईं रैली कढी आहे। संदन चवणु आहे त बदइंतज़ामी ऐं नाअहली सबबि ख़ैरपुर नाथन शाह खे हथ सां ॿोड़ियो वियो, जंहिं सबबि हज़ारे घर टही पट थी विया ऐं लखे माण्हू बेघर थिया। पर हिन वक़्त ताईं खेनि अजा ठहिराए नाहिनि ॾिना विया। उन्हनि चयो त पूरे तालके जा रोड रस्ता तबाह थियल आहिनि, पर रिहेबिलिटेशन जे नाले ते सिर्फ़ सर्वे जारी आहे। बोर्ड मुतासिर अॼु बि टेंटनि में तकलीफ़ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। संदन कंहिं बि वार नाहे कई, जॾहिं त बंदनि खे बि मज़बूत नाहे कयो वियो। उन्हनि मुतालबो कयो आहे त मुतासिरनि खे अजा ठहिराए ॾिना वञनि ऐं बंदनि खे मज़बूत करे तालके खे इम्कानी सूरतहाल खां बचाइण लाइ जेको सो हिफ़ाज़ती उपाउ वरिता वञनि मुस्तक़िल तौर ते। जी वरी महिरबानी नाज़रीन। ख़ैरपुर नाथन शाह खां मसरूर असगर शाह तफ़सील ॾिना आहिनि।